सिंध में ॿोॾूं, साॻिया ख़तरा, साॻिया ख़दशा, साॻिया नुक़सान, साॻियूं ॻाल्हियूं, साॻिया सूर, रुॻो साल तब्दील थिए थो। असांजे ॻोठ गाजी खुआड़ में जेके वॾा ॿुधाईंदा आहिनि त जेकी पहिरीं वॾी ॿोॾ आई हुई 1942 में, तमामु ख़तरनाक, जंहिंखे कारे पाणी वारी ॿोॾ चइबो आहे, छो जो उन सां कारो पाणी आयो ॿोॾ में अलाए किथां। इन खां अॻु में गाजी खुआड़ में झर जो पाणी मिठो हुयो। 1942 जी ॿोॾ खां पोइ झर जो पाणी जेको मिठो उहो खारो थी वियो। तमामु वॾी तबाही उन खां पोइ 1976 में ॿोॾ आई। वरी उन खां पोइ तमामु वॾी तारीख़ जी वॾे में वॾी ॿोॾ 2000 साल 2010 में। वरी 2022 में तमामु वॾियूं बरसातूं, क़यामत ख़ैज़ बरसातूं ऐं ॿोॾ जो साॻियो रस्तो, साॻियो गस, साॻियो पेचरो, साॻियो रस्तो। गाजी खुआड़ जे ओलह पासे खां अछी मस्जिद आहे, तारीख़ी मस्जिद आहे, पोइ पासे खां शहर जे, उतां पाणी ईंदो आहे, पूरे शहर खे ॿोड़ींदो आहे। लॾ पड़ाण, अज़ियतूं, तकलीफ़ूं, सूर, वरी बि सूर साॻिया। रुॻो 1942 खां वठी 2025 ताईं साॻिया सूर, साॻियूं ॻाल्हियूं, साॻियो तरीक़ो, हुकूमत जी साॻी बेहसी, ख़ामोशी, हथ ते हथ रखी वेहण। बसि एतिरो ॿुधाईंदा त 10 लख क्यूसेक पाणी पहुतो, 15 लख क्यूसेक पाणी पहुतो, हेतिरो पहुतो। हाणे 2025 में हिंदुस्तान पंहिंजे दरियाहनि मां हथ कढी छॾिया, दरवाज़ा खोले छॾिया। वरी मथां बरसाति, पंजाब में पाणी तमामु घणो पहुतो आहे, पंजाब खे ॿोड़े छॾियो अथई। उन खां पोइ पुछड़ी आहे सिंध, जिते अची पाणी पहुचंदो। साॻियूं ॻाल्हियूं, साॻियूं ॻाल्हियूं, साॻा तरीक़ा। ॿोॾ खां पोइ को बि तरीक़ो कोन्हे, न बंदनि जी का मज़बूती आहे, न का शाखुनि जी खाटी आहे, न को दरिया जा बंद आहिनि, न को बचा बंद जेके सिंध जे मुख़्तलिफ़ पासनि खां आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में उन्हनि बचा बंदनि जे मज़बूती जे लाइ के बि कमकार कुझु बि कोन्हनि। वरी बि ॿोॾ ॿिए ख़तरे जो इंतज़ारु आहे, छो जो ॿोॾ मां हुकूमत तमामु घणो पैसो कमायो आहे, सॼी दुनिया मां पैसो खाधो आहे। उन्हनि जी ॿोॾ हाणे उन्हनि जो गुज़र सफ़र जो ज़रियो थी पियो, आमदनी जो ज़रियो थी पियो। जेकॾहिं कंहिं वज़ीर या MP MNA जूं ज़मीनूं ॿुॾी थियूं वञनि त ॿुॾीअ जा बीणनि खां चोणा उन्हनि खे थी मिलनि था। उन्हनि खे का तकलीफ़, का परेशानी कान्हे। हू अञा ॿोॾ जो ॿुधी हंबोशियूं था आणनि, ख़ुशि पिया था थियनि त वरी असां जेको आहे सो पैसा कमाईंदासीं। गुज़िरियल 2022 जी ॿोॾ में कमरा मंज़ूर थिया, सरकार मंज़ूर कया। 2 सालनि ताईं का ॻाल्हि ई कोन। उन्हनि पैसनि में बैंकुनि मां व्याज खाईंदा रहिया। 2 सालनि खां पोइ पहिरीं किस्त मंज़ूर थी, पहिरीं किस्त खां पोइ 7 महीननि खां पोइ ॿी किस्त थी अचे, वरी 7-8 महीननि खां पोइ टीं किस्त थी अचे। अञा 2022 3 साल थी विया आहिनि, कमरा पिया था ठहनि। कंहिंजी पहिरीं किस्त रही पई आहे, कंहिंजी ॿी रही पई आहे, त कंहिंजी टी, त मथां वरी ॿोॾ जो ख़दशो। को इंतज़ाम कोन्हे, को बंदोबस्तु कोन्हे। वरी बसि इहो ई थींदो। ॿोॾ खां पोइ साॻा रस्ता, साॻियूं ॿोॾूं, साॻिया लॾ पलाण। वरी माण्हू शहरनि ॾे के लॾींदा, के कुझु शहरनि जे स्कूलनि में वञी पंहिंजा ॿार बचा वठी वञी कैंपूं स्कूलनि में हणंदा। वरी 6 महीना स्कूल वरी बंदि, तालीम बंदि, पढ़ाई बंदि, हर कमकार मुतासिर। वरी बाद में वरी लिस्टूं ठहंदियूं, जंहिंजूं बनियूं बुॾियूं आहिनि। बाबा 7 एकड़नि वारा अचे, पंहिंजा जेको आहे सो फारम ज़रे खणी अचो, 7 फारम खणी अचो। 5 एकड़नि वारनि जी हे ढल माफ़ आहे, भाण माफ़ आहे। हे जेको आहे सो भाण जा पैसा ॾींदासीं, जंहिंजा 7 एकड़ आहिनि। 50 एकड़नि वारो पाण ॼाणे, 100 एकड़नि वारो पाण ॼाणे। वरी साईं तपेदारनि जा, वरी ऑफिसुनि जा, वरी मुख़्तियारकारनि जा, वरी साॻिया चकर, साॻा रोलहड़ा। शनाख्ती कार्ड खणी अचो, फ़ोटू कापी खणी अचो, वरी फ़ोटू कापी ते रश, दुकाननि ते रश, ऑफिसुनि में रश। वरी महीने खां पोइ वञी नालो निकिरे, साल खां पोइ वरी पैसा के 5000 10,000 अचनि। साॻा सूर, साॻियूं ॻाल्हियूं, का बि तब्दीली कान्हे, को इनकलाब कोन्हे। साॻियो तरीक़ो ॿोॾ अचे थी, पोइ पंहिंजी मुड़सी ते के पंहिंजा ॻोठ बचाइनि था, के निधण का शहर, गाजी खुआड़ जहिड़ा, खैरपुर नाथन शाह जहिड़ा। खैरपुर नाथन शाह त ॿुॾण सां हद थो करे छॾे। गाजी खुआड़ त निधण को शहर आहे ई आहे, उहो त ॿुॾे। मेहड़ वारनि खे वरी सलाम आहे, वॾी मुड़सी वरी मेहड़ वारा कनि था। 2010 जी महा ॿोॾ में बि हुननि मुड़सी करे पंहिंजो शहर बचायो।
वरी 2022 में भी मेहड़ वारनि खे सलाम मुड़सी करे पंहिंजो शहर ॿुॾण खां बचायो न। पर ख़ैरपुर नाथन शाह अलाए को हेठां ई ते आहे। ख़ैरपुर नाथन शाह शहर जीअं ॿुॾे थो ईअं को बि शहर सिंध में नथो ॿुॾे। पोइ या सफ़ा मालिकी वारसी कान्हे या हेठां ई ते आहे। मेहड़ जा माण्हू त उथी था पवनि पर ख़ैरपुर नाथन शाह जा माण्हू अलाए छो उथी नथा पवनि। अलाए कंहिंजे आसरे ते वेहंदा त उहो अची बंदि ॿधंदो उहो बचाईंदो। ख़बर नथी पए ख़ैरपुर नाथन शाह सां छा मसइलो आहे। माज़ी जी शागिर्द सियासत दौरान ख़ैरपुर नाथन शाह जो कॉलेज वॾो ताक़तवर कॉलेज, वॾो मर्कज़ हुयो, शहर मर्कज़ हुयो। डिग्री कॉलेज लाड़काणे खां पोइ सम्झो मोरे ऐं कारी मोरी हैदराबाद वारे पासे खां पोइ ख़ैरपुर नाथन शाह जो कॉलेज ॾाढो सियासत में कोमपर सियासत में ताक़तवर हुयो। शहर बि कोमपर सियासत में ताक़तवर हुयो, माज़ी में हुयो। पर हाणे अलाए छा थी वियो आहे जो शहर खे को बि ॿोॾ जे दौरान बचाइण जे लाइ न का मालिकी आहे न का वारसी आहे। साॻिया शहर साॻिए तरीक़े सां ॿुॾनि था। पोइ ॻोठनि जा माण्हू शहरनि जा माण्हू पंहिंजी हिमत करे पंहिंजी मुड़सी करे बंदि ॿधी ॾींहुं राति ऐं जफ़ाकशी करे पंहिंजा ॻोठ शहर ॿधनि था। बाक़ी जेके ॿुॾणा आहिनि से ॿुॾी था वञनि। पोइ साॻियूं दरबदरियूं हाणे बि तमामु घणो पाणी आहे पंजाब में। हिंदुस्तान पाणी मां हथु कढी छॾिया। पोइ जेकी हथियारनि जी जंग हाराए वियो, हाणे वरी पाणी वारी जंग हुन शुरू कई आहे। पाणी पहिरीं रोकियईं, बंदिश कयईं, पाबंदी हयईं, वरी हाणे पाणी मां हथु कढियईं। ॿी ॻाल्हि जंहिं ते अञा घणो न ॻाल्हायो थो वञे ऐं जेकर हाली जी ॻाल्हाइबो आहे त थोरो ॻाल्हायो अथई जीअं सुसपुस थींदी आहे। हे ॿोॾूं हे बरसातूं हथरादूं आहिनि या कुदरती आहिनि। एॾियूं ॿोॾूं बरसातूं थींदियूं कोन्हनि। ककर बि फाटनि था, बादल फाटनि था। हर साल ॿोॾ थी अचे, हथरादू ॿोॾ आहे या पाणी कीअं गॾु करे पोइ उन मां खणी हथ था कढनि। हिंदुस्तान बि पाणी गॾु करे हथ थो कढे त पंजाब बि पहिरीं पाणी गॾु करे थो, कैनाल भरे थो। पोइ जॾहिं बरसातूं पवनि थियूं पाण ॿुॾनि था त पोइ पाणी मां हथु कढनि था। अंगनि अखरनि जी रांदि आहे। अंगनि अखरनि जी जेको आहे सो ड्रामेबाज़ी आहे। असांखे सादा सूदा सिंधी माण्हू हुनखे ख़बर ई कोन्हे त केतिरो क्यूसिक पाणी थल कैनाल में आहे। हीअ जेके ग्रेटर थन कैनाल ठाहिया विया आहिनि, ॿिया कैनाल, उन में केतिरो पाणी आहे, उनजी हक़ीक़त छा आहे, सच छा आहे, उहा का बि ख़बर न आहे। उते ऑफिसर कंहिंजा आहिनि, पटियाला चौकीदार कंहिंजा आहिनि, निगरान कंहिंजा आहिनि। उते सभु कुझु उन्हनि जे हथ में, उन्हनि जी मर्ज़ी आहे जेतिरा अंग अखर ॿुधाइनि। पोइ वरी बरसाति पए थी त पोइ चवंदा पाणी घणो आहे हथु था कढनि। हाणे पंजाब ॿुॾी वियो आहे। उन खां पोइ हाणे सिंध जो वारो आहे। अलाह जे आसिरे आहे सिंध। बाक़ी हुकुमराननि त घटि कोन कई आहे। अञा 2022 वारा पैसा उन्हनि जा बैंकुनि में पिया आहिनि। उहे न व्याज उन्हनि मां पिया था खाइनि। अलाए केतिरा वक़्तु उन्हनि जो व्याज हलंदो। उहो वरी ॿी ॿोॾ ईंदी, वरी उन मां ॿिया पैसा कमाईंदा। हुननि जी हाणे कमाई जो ज़रियो वसीलो थी वियो बरसातूं ऐं ॿोॾूं। बाक़ी सिंध न धणकी पई ईअं लोड़ींदी सूरनि में। वरी लॾ पलाण, वरी अहमद मुग़ल जो कलाम हलंदो, उथो उथो वारसी कयो, उथी मालिकी कयो। बसि इहो अहमद मुग़ल जो वरी जेको आहे सो कलाम हलंदो। बसि पोइ इहो पिनण जो दौरु शुरू थींदो, सूरनि जो दौरु शुरू थींदो। उथो मदद कयो, उथो मदद कयो। हाणे सिंधियुनि जी केरु मदद करे। बसि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन।